नाज़रीन तो बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करालो। हैदराबाद का हैदराबाद भरसा तेज रफ्तार वेन आई मोटरसाइकिल में टक्कर थी पियो है, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो है। फौती जी सुञाणप मन्नान मेमण तौर कई वई है। फौती सिहत खाते जो मुलाजिम बुधायो वञे थो। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। हैदराबाद का हैदराबाद भरसा तेज रफ्तार वेन आई मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो है। फौती जी सुञाणप मन्नान मेमण तौर कई वई है। फौती सिहत खाते जो मुलाजिम बुधायो वञे थो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां इहा शेयर करे आहियूं। हैदराबाद खां हैदराबाद भरसा तेज रफ्तार वेन आई मोटरसाइकिल में टक्कर थी पियो है, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो है। ख़बर के हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर नथूराम असां सां लाइन ते मौजूद है। नथूराम अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के इलाके कासिम चौक वटि कराची से ईंदड़ तेज रफ्तार वेन जो मोटरसाइकिल से टक्कर थी पियो है, जंहिंजे नतीजे में 28 सालन जो कासिमाबाद वासी मन्नान मेमण तॾहिं जो फौत थी वियो है। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जो मर्द सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो है। अस्पताल जजन जो चवण है तो फौती सिविल अस्पताल हैदराबाद के एक्सरे टेक्नीशियन हैदराबाद सिविल अस्पताल में एक्सरे टेक्नीशियन तौर पर कम कंदो। बे पासे वाक़े वारे हंधि मौजूद जो वेन का मुसाफ़िर आहिनि उन्हनि जो चवण है तो वेन जो ब्रेक फेल जो वो थी वियो हो। ड्राइवर काफ़ी हंधनि खां गाॾी खे बचाईंदे आयो तो पर कासिम चौक वटि अची काफ़ी रश हुअण वजह सां काफ़ी जो हारन भी ॾिना, तंहिं बावजूद भी जो हादसो पेश अची वियो हो, जॾहिं त ड्राइवर जो वाक़े वारा हंधा जो फरार थियण ते कामयाब थी वियो आहे। जी नथूराम अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।